सखर में स्मॉल ट्रेडर्स जे सदर हाजी मोहम्मद जावेद मेमण ग्लैमर सेंटर मोबाइल मार्केट में बाहि लगण जे अफ़सोसनाक वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त ग्लैमर सेंटर में बाहि लगण जे करे वापारियुनि ऐं दुकानदारनि जो करोड़ों रुपयनि जो नुक़सान थियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन बाहि लगण सां मुतासिर थींदड़ मार्केट जो दौरो करण दौरान वापारियुनि सां ॻाल्हि ॿोल्हि दौरान कयो। उन मौक़े ते हाजी गुलाम शबीर भुट्टो, मोहम्मद मुनीर मेमण, अमार फारूकी, बाबू फारूकी, ज़हीर हुसैन भट्टी, मोहम्मद शबीर मेमण, मोहम्मद रिजवान कादरी, अब्दुल बारी अंसारी, जावेद खोसो, अब्दुल हमीद बिरोही, यूनिस रहमान, आरिफ भट्टी ऐं ॿिया बि साणस गॾु हुआ। हाजी मोहम्मद जावेद मेमण जो वधीक चवणु हो त बाहि लगण जे करे हिक ई पल में वापारियुनि जी जमा पूंजी सां लॻायल सरमायो सड़ी रख बणिजी वियो। दुकाननि अंदरि रखियल करोड़े रुपयनि जो सामान ऐं दुकान मुकमल तौर ते सड़ी विया आहिनि। हुन चयो त हुकूमत इंतिज़ामिया फौरी तौर ते मुतासिर दुकानदारनि जी माली मुआवनत फ़राहम करे।